दादा मेहरबानी अवामी तहरीक जा स्टेज ते वेठल हैदराबाद का प्रोग्राम के ऑर्गेनाइज करण लाइ आयल सीनियर मोस्ट मरकजी अगवाणो अब्दुल कादिर राठौर साहब, सैयद आलम शाह साहब, गुल हसन किरानो साहब, अनवर सुमरो साहब, अवामी तहरीक जा भावरो, सिंधियाणी तहरीक जूं भेनरो, शिकारपुर जा मेज़बान दोस्तों, शिकारपुर जा रहवासियों, जिए सिंध, जिए अवामी तहरीक ऐं जिए शिकारपुर जा पुरअज़म जवान हौसला रखंदड़ रहवासी। सभा खां पहिरीं आऊं पंहिंजे क़ाइद मोहतरम रसूल बख्श फली जे पारां असांजे क़ाइद जेको मूंखे ख़ुसूसी पैगाम ॾिनो हो उन पैगाम तहत आऊं पंहिंजे क़ाइद पारां दादूअ खां पोइ शिकारपुर में नौजवाननि जे नाज़ीम शान कन्वेंशन करण ते साईं रसूल बख्श फली जे पारां मुबारकबाद ॾींदुसि। हैदराबाद खां कई हफ़्ता अॻु कई आयल शिकारपुर ज़ाहिद मबर खे, मुस्तफ़ा हिंगोर जे, नवीद जरवार जी टीम खे, सिंधियाणी तहरीक जी अॻुवान अदी हुस्ना राहू जो, अदी उमरा समो जी टीम खे ऐं ST जी अॻुवान ऐं मरकज़ी सदर फातिमा हाले पोटो ऐं उन्हनि जी टीम खे असांजे क़ाइद पारां हिन अज़ीम कन्वेंशन ते तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। शिकारपुर ईंदे मूंखे हमेशह ॿिनि मुतज़ाद क़िस्मनि जा ख़्याल ईंदा आहिनि। ॿ धार धार शिकारपुर आहिनि। अदा तव्हां वेही रहो, वेही रिकॉर्ड मुतज़ाद ऐं धार धार शिकारपुर। हिकिड़ो शिकारपुर जंहिंजी निशानदेही कदीर सुमरो ऐं अल्ताफ़ बख्शी कनि था, ज़फ़र चना ऐं ज़ाहिद घलू ऐं शमशाद कनि था ऐं वधीक तफ़सील सां असांजो प्यारो दोस्त अदीब दोस्त अकील अब्बास सुमरो करे थो। खौफ जी मारल शिकारपुर, दहशत ज़दा शिकारपुर, जिते अकील अब्बास मुताबिक नंढड़नि ॿारनि खे अगवा करे उन्हनि लाइ भुंग तलब कयो वञे थो, ॿारनि सां ज़्यादती करे उन्हनि जूं मूवीज़ भरी थियूं वञनि, मंजूर सखीरानी जो भाउ अगवा करे उनजी न्याणीअ खां भुंग DPO ऑफिस में वठी धाड़ेरनि खे ॾिनो वञे थो। सिंध जे भलोर रागी मंजूर सखीरानी अगवा थे दादू मां ऐं भुंग उनजी न्याणी अची शिकारपुर में DPO वटि भरे। उहो शिकारपुर जिते आऊं जेकॾहिं सुमरो आहियां, जतोई आहियां, बिरोई आहियां, जखराणी आहियां, मेमन आहियां, कंहिं बि ज़ात जो आहियां, शेख आहियां ऐं मूं कंहिंजो को बि ॾोह न कयो हुजे, कंहिं ॿिए सूमरे, कंहिं ॿिए जतोई, कंहिं ॿिए बिरोही, कंहिं ॿिए शेख, कंहिं ॿिए जखराणी किथे का ग़लती कई हुजे त आऊं फ़क़ति इन करे क़तल थींदुसि जो क़ातिल जी ज़ात सां मुंहिंजो ताल्लुक़ आहे ऐं मूंखे कंहिं वैन मां कंहिं गाॾीअ मां लाहे उन अणकयल गुनाह जी सज़ा मिलंदी इहो न सोचियो वेंदो त आऊं सीधे जी थैली हथ में खणी वञा पियो घर मुंहिंजी न्याणी ऐं मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजा नंढड़ा बच्चा उन खुराक उन खाधे जो इंतज़ारु कंदा हूंदा त बाबो मज़दूरी करे जेको बच्चनि जे पेट गुज़रण लाइ सामान खणी ईंदो उन बाबे खे संदसि न कयल गुनाह तहत क़तल कयो वेंदो।
उहा शिकारपुर जिते चक में सिंधी हिंदुनि खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। थी सघे थो इन ॿियनि सिंधी हिंदुनि का ग़लति हरकत कई हुजे, थी सघे थो हींअर को पली जो जुमशाही में को ग़लति कमु कंदो हुजे। हाणे उहो पली जो जुमशाही में ग़लति कमु पियो करे, तंहिंजे करे ॻोल्हे हिते ॿिए खे पली खे सज़ा ॾिबी, छाकाणि त जुमशाही में फलाणे पली जे इहे कमु कयो आहे। इहे तारीख़ 1400 साल अॻु में हुज़ूर जिन उन जहालत वारे दौर खे तब्दील करण वक़्तु उन वक़्तु अरब ईअं कोन कंदा हुआ जेको हिते शिकारपुर में अशर आहे। सिंधी हिंदू जेके तव्हांजे ॾुखनि में सुखनि में शरीक हुआ, जिन सां तव्हां थदड़ियूं ऐं ॾियारियूं मल्हाईंदा हो, जेके तव्हांजे ईद ते तव्हांखे मुबारकबाद ॾींदा हुआ, जेके तव्हांजा भाउर हुआ, तव्हांजे ॿाहुनि जो बल हुआ, ऐं ग़रीब ज़ातियूं जिन जा कबीला न आहिनि, के मेमण, के शेख, के आम मिस्कीन जतोई, के आम मिस्कीन सुमरा, के आम मिस्कीन बिरोही, के आम मिस्कीन जगलाणी, जेके आणी ने चाड़ीन वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे त लॾायो वञे। हज़ारे सालनि खां जंहिं शहर में रहिया, जिते पलिया निपणिया वॾा थिया, उन्हनि शहरनि मां उन्हनि खे अगवाउनि, धाड़नि ऐं क़त्लनि जे डप खां दरबदर कयो वञे, रोज़ मारियो वञे माण्हू खे। कराची में असांजा प्यारा भाउर आहिनि, दहशतगर्द MQ वारा भाउर, उहे त चङा थिया शिकारपुर जे माण्हुनि खां। उहे रुगो वाट वेंदे ड्रिल मशीन सां टुंग करे गोली हणी मारे छॾींदा आहिनि, मिंट कराईंदा आहिनि। हिते वांगुरु डिजी साह खणी तड़पी त माण्हू कोन पियो मरंदो आहे त फलाणे जाइ ते फलाणे सूमरे या जतोई या दखराणी का खून थी वियो आहे। हाणे आऊं मिसकीन आहियां, मुंहिंजो को वास्तो कोन्हे कातिलनि सां, तॾहिं बि निशानो आऊं बनंदुसि। माण्हू रोज़ मरे थो, रोज़ जिए थो, ऐं सिंधी हिंदू वापारी सां, सिंधी हिंदू शागिर्द सां, सिंधी हिंदू शागिर्दाणी सां कहिड़ो हशर हूंदो जिते बादशाहियूं हुयूं, जिते उहे हुकुमरान हुआ, जिते सॼो मुल्क उन्हनि जो हो, सिंधी मुस्लमाननि सां गॾु हुआ। फैज़ शायदि उन्हनि लाइ चयो आहे, शायदि शिकारपुर जे सिंधी हिंदुनि जो ऐं शायदि शिकारपुर जे आम ग़रीब मिस्कीन मेमणनि, शेखनि, उहे माण्हू जिन वटि वॾा कबीला ऐं वॾा हथियार न आहिनि, उन्हनि जो दर्द महसूस करे, ऐं शिकारपुर ऐं अहिड़नि शहरनि मां उन्हनि खे ज़ोरी लॻाइण जे दर्द खे महसूस करे, शायदि अज़ीम शाइर फैज़ अहमद फैज़ चयो आहे, मेरे दिल मेरे मुसाफिर, मेरे दिल मेरे मुसाफिर हुआ फिर से हुक्म सादिर के वतन बदर हो हम तुम, दे गली गली सदाएं करे रुख नगर नगर का, के सुराख कोई पाए किसी यार नाम बर का, हर एक अजनबी से पूछे जो पता था मेरे घर का, हर एक अजनबी से पूछे जो पता था मेरे घर का, सरे कुए नाशनाए हमें दिन से रात करना। सॼो ॾींहुं डप खौफ, 5 थी विया, 5:30 थी विया, लाड़काणे रोड ते कोन मटणो आहे, 6 बजे कदकोट रोड ते कोन वञणो आहे, 5 बजे हाणे जैकबाबाद रोड ते कोन मटणो आहे। सरे कुए नाशनाए हमें दिन से रात करना, कभी इससे बात करना, कभी उससे बात करना, तुम्हें क्या कहूं मैं क्या है शब गम बुरी बलाए, मुझे ये भी था गनीमत कि कोई शुमार होता, मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता। हिकिड़ो दफ़ो मरणो पए हा, माण्हू मरण लाइ तयारु हुजे हा, रोज़ मरण। राति जो जिमखाना जे दोस्तनि, यानी दहशत ॾिसो था छा आहे। इहो शिकारपुर आहे, दहशत ॾिसो था। जिमखाना वियुसि, हिकिड़े सीनियर मेंबर चयईं, मूं चयोमांसि त लाइब्रेरी खोलियो, चईं लाइब्रेरी खोलियूं था, असां खोलण जो फ़ैसिलो कयो, स्टाफ रखियोसीं थे, चयोसीं जिमखाना में जेके नियाणियूं हूंदियूं आहिनि, से किताबनि खे मार्क करण में, नज़र रखण में एहतियात पसंदि हूंदियूं आहिनि। चयो साईं, किताबनि वठण लाइ के नियाणी जी ड्यूटी मुक़ररु कयूं, स्टाफ चूंडियोसीं, चयोसीं त कुझु ॾींहंनि खां पोइ माण्हू को किताब खणण अचे, ॾेच वेच ते ॻाल्हाए, उन नियाणी खे बि कारो करे मारी छॾींदा, किताब खणण वारे खे बि कारो करे मारी छॾींदा। यानी खौफ़ जी इंतिहा ॾिसो, डप जी इंतिहा ॾिसो। माण्हू झलियो पियो आहे, ॻिची मथे करे ॾिसंदुसि, मां चवंदा बा तो मुंहिंजे घर जी छित ॾांहुं बि निहारियो। असांजो जज आहे मोहम्मद रोशन ईसाणी साहब,
असांजे आउं लॉ कॉलेज में पढ़ाईंदो पिया हुते आयो मूंखे चई तूं ह्यूमन राइट्स कंदो ई तोखे उत्तर सिंध जी ख़बर आहे मुंहिंजो साईं छा थियो चयाऊं सखर हाई कोर्ट में जज हुअसि चई मूं हिकिड़ो गुड केस आयो ऐं पाण परेशान थी वियुसि उहो केस पढ़ी अपील में आयो मुंहिंजो सर छा हो कि हिकिड़े माण्हू जो पीउ गुज़ारे वियो उहो हो सऊदी अरब में फॉरन फ्लाइट कान मिलियसि पीउ जी तदफीन ते न अची सघियो 2 ॾींहंनि जी मोकल मिलियसि तदफीन लाइ जहाज में चढ़ी 2 ॾींहंनि जी मोकल हुई चई पहिरीं वञी कब्रिस्तान में पंहिंजे बाबे जी क़बर तां दुआ जा 2 कर पढ़ी पोइ तो घर वञा थेलो टैक्सी में रखाए वियो कब्रिस्तान के कब्रिस्तान में वियो जेके 10 पता मिलियासि उन्हनि जे हिसाब सां हिकिड़ी क़बर ॻोल्हे ताज़ी जेका ठहियल हुई हिसाब किताब सां उते वञी वेठो ऐं कुल पढ़णु शुरू कई चई दुआ जे हथ खणी वेठो तेसी पोयां हिकिड़ो हमरा कुआड़ी आयुसि ते सिधी आयुसि कुआड़ी बाह लटकी पियसि रामायण करे भॻो हू हमरा पोयां डोड़ियुसि चई तोखे त मूं ॻोल्हियो पियो मूं ॾिठो त मूं पंहिंजी ज़ाल त कारी करे मारी हुई मूं ॾिठो त कारीअ जे क़बर ते दुआ पढ़ण उहो कारो कॾहिं ईंदो उनजो मूं पीछो पियो कयो अॼु तूं आयो हाणे ॿिए जी क़बर ते वञी हथड़ी किरियो ॿाह वटाए भॼी वियो इहो आहे हशर हुनखे ख़बर कान हुई त कि माईअ जी क़बर आहे हुन सम्झो मुंहिंजे पीउ जी क़बर आहे हू यार को इंतज़ार में वेठो 2-3 सालनि खां इन हशर में तव्हीं जियो पिया और ठुल आहे फज़ीला सरकी असांजी नंढड़ी ॿार ॾी अदड़ी अगवा मां सां कहिड़ो हशर हूंदो इमरान जोखियो गुम थियो पियो नौशर फरोज़ मां कहिड़ो हशर हूंदो उन्हनि जे माउनि सां तव्हां में केतिरा औलाद वारा आहिनि किन खे पंहिंजा नंढड़ा भाउ भेण पंहिंजे औलाद वांगुरु मिठा आहिनि उहो सोचो जंहिं माउ जो इमरान जोखियो वियल आहे जंहिं माउ जी फज़ीला सरकी वियल आहे उन सां कहिड़ो हशर हूंदो ऐं जिन जा चक में 2 बचा कुसिजी विया उन्हनि सां कहिड़ो हशर हूंदो ऐं जिन जी नियाणियुनि सां ज़्यादती करे उनजी मूवी भरी वई उन सां कहिड़ो हशर हूंदो इन शिकारपुर में जीअण ऐं ख़ामोशी सां जीअण हिकिड़ो गुनाह आहे जेकर तव्हीं ज़ुल्म में जियो पिया ऐं मां ठाहियो ऐं उन ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत नथा करियो त तव्हीं जुर्म में शरीक आहियो पर हिकिड़ो ॿियो शिकारपुर हो रुगो ही शिकारपुर न हो जंहिंजी अकील अब्बास सुमरे ऐं अयाज़ लतीफ़ पलीजे ऐं ॿियनि तव्हांखे ॿुधायो आहे जंहिंजे बारे में ज़ुल्म बरबरियत खौफ हिकिड़ो ॿियो शिकारपुर हो इंसाइक्लोपीडिया ब्रिटानिका ऐं विकीपीडिया ते वञी लफ़्ज़ लिखो शिकारपुर ऐं जॾहिं शिकारपुर खुलंदो तॾहिं हुन में लिखियलु हूंदो त 1930 में सन 1930 सॼी सिंध जंहिंमें कराची हैदराबाद दादू लाड़काणो सभु शहर उन सॼी सिंध में कुल ग्रेजुएट यानी उन ज़माने जा BA पास कयल सॼी सिंध में ग्रेजुएट 6 या शायद 7 ॼणा सॼी सिंध सभु ज़िला ग्रेजुएट 6 ॼणा ऐं शिकारपुर ज़िलो हिकिड़े पासे सॼी सिंध ऐं शिकारपुर में 70 ग्रेजुएट सॼी सिंध का यारून में इहा हुई शिकारपुर कराची ऐं हैदराबाद ऐं सॼी सिंध 6 ग्रेजुएट ऐं शिकारपुर में 1930 वारा ही कापी वारा न 7 ग्रेजुएट ऐं उहा शिकारपुर जिते ताराचंद अस्पताल में सॼे बर सगीर जी मशहूर तरीन हॉस्पिटल उदयदास साहब जी जिते मरीज़नि खे दवाउनि सां गॾु मानी ऐं रैश मिलंदी हुई ऐं मुफ़्त मिलंदी ऐं जिते डॉक्टर हॉलैंड मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि मां सफ़र करे अची अखियुनि जो इलाज कंदो
ऐं उहो शहर जितां पाकिस्तान ऐं इंडिया बर सगीर जो वॾे में वॾो कानूनदान, इंडिया जो अॻूणो लॉ मिनिस्टर, जिते राम ॼेठ मलाणी जनम वरितो। हिन बर सगीर जे वॾनि कानूनदाननि मां हिकिड़ो कानूनदान राम ॼेठ मलाणी। ऐं उहो शहर जिते सामीअ पंहिंजी शाइरी जो आगाज़ कयो ऐं 4000 अशलोक ऐं सुलूक लिखिया। ऐं उहो शहर जिते नाटक सभा जहिड़े अज़ीम मिशन जो आगाज़ कयो वियो, जिते वाहन जे कप ते, बेगारी जे कप ते नाटक मंडलियूं नाटक पेश कंदियूं हुयूं। ही तव्हां जे साम्हूं हींअर भेनरूं आयूं हुयूं। तव्हां सोचींदा हूंदो त असीं शिकारपुर जा माण्हू पंहिंजी अदड़ी ऐं अमड़ खे सौट ऐं मासात ऐं पुफाड़ जे साम्हूं चऊं त गंदी मथे करे वे, हथ न ॾिजई, पर आयो नामोरम मर्द आहे। ऐं इहे अवामी तहरीक जूं भेनरूं स्टेज ते बीठियूं सिंधी क़ौमी गीत पेश कनि। त दोस्तो, शिकारपुर वासियो, नाटक सभा ऐं राग रंग ऐं महफ़िल मौसीक़ी जी सरज़मीन जा बाशिंदो ऐं मोहन जे दड़े जी 5000 सकाफ़त जा वारसो, 5000 साला उहो मोहन जो दड़ो जंहिंजे सिके ते फ़क़ति 2 शयूं ठहियल आहिनि, हिकिड़ो झगड़ो, ॿियो डांसिंग गर्ल। 5000 साल अॻु सिके ते हिकिड़ो झगड़ो ठहियल आहे, ॿियो रक़्स कंदड़ सिंधियाणी जी तस्वीर। उन सिंध जे सरज़मीन जा बाशिंदो ही जेके अॼु तव्हां जे साम्हूं गीत पेश कनि थियूं, जॾहिं सिंध जा बेग़ैरत वॾेरा ऐं बेग़ैरत वज़ीर ऐं बेग़ैरत सरदार एमपीएन जा ॾाढो कीसियूं कंदा आहिनि, तॾहिं सिंधियाणी तहरीक उन्हनि जो घेरो करे उन्हनि जा फ़ैसिला तब्दील कंदी आहे। जो वॾा वॾा ढिंग खान मुठूं वटींदड़, वॾा पाचा ऐं वॾियूं शलवारूं ऐं वॾा पहिराण पाईंदड़, वॾनि गाॾियुनि में ठूठ ॿाहिरि कढी वेंदड़ सरदार ऐं वॾेरा जॾहिं 90 ते अल्ताफ भाई जा जूता पॉलिश कंदा आहिनि ऐं जॾहिं सिंध जे पाणीअ ते गदारी करे शिकारपुर ऐं जेकबाबाद में लूण वारो पाणी मोकिलींदा आहिनि ऐं टोड़ी बंदि टोड़ाईंदा आहिनि, तॾहिं सिंधियाणी तहरीक जूं औरतूं बंदनि ते पहिरा ॾेई सिंध जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि। जिते डॉक्टर हॉलैंड हो, जिते नाटक सभा हुयूं, उहे सभु माण्हू हलिया विया। अॼु खां 200 साल अॻु माण्हू खून कंदा हूंदा। तव्हां दोस्तनि खे दावत थो ॾियां तो हिकिड़ो माण्हू उथी बि ॿुधाए सघे, हिकिड़ो माण्हू अयाज़ लतीफ़ पलीजा आऊं तो ॿुधाऊं, चैलेंज थो कयां, पर चलो अति हथ न खणे हुते सॾे माइक ॾेई आदमी पुछा कंदो वकील है, क्रिमिनल लॉयर है। पोइ हिकिड़ो माण्हू उथी बि चवे त अयाज़ लतीफ़ पलीजा अॼु खां 100 साल अॻु 1912, छाकाणि सुभाणे 2012 आहे, अयाज़ लतीफ़ पलीजा 1912 जे फलाणे पली जे खोसे चांडे सुमरे जतोई बिरोई जखराणी शेख मेमण जो नालो तो ॿुधायां, जेको मशहूर कातिल हो 1912 जो, 3-4 कारियूं खून कयईं, 4-5 माण्हुनि जा लाश उछलाईं पाणीअ में ऐं 5-7 सुमरा, 5-7 जतोई, 5-7 पलीजा, 10-15 बिरोई, 10-15 जखराणी मारी। फलाणो ढिंग मुड़स 1912 जो अज़ीम पुटो सिंध अञा यादि पई करेसि त अची मूंखे ॿुधायो कंहिंखे यादि हुजे। कातिलनि खे केरु यादि कोन कंदो आहे, ॿियनि जो खून वहाइण वारनि खे तारीख़ यादि न कंदी आहे, तारीख़ जे दस में दफ़न थी वेंदा आहिनि। पर जेके माण्हू पंहिंजे वतन सां वफ़ादार हूंदा आहिनि, पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे कुड़म सां वफ़ादार हूंदा आहिनि, इल्म अदब ऐं आगाहीअ सां वफ़ादार हूंदा आहिनि, उन्हनि लाइ तव्हांजे शहर जे हिकु अज़ीम इंसान तव्हांजे शहर जे हिकु अज़ीम इंसान
जैसा मुझे बेपनाह मोहब्बत है उन अजीम इंसान शेख अयाज बिनी किस्म के माण्हुनि में फर्क कयो हो जेके बिना के मकसद से मार जी विया ऐं जेके बा मकसद ही दुनिया छॾे विया बेमौत मुआ तोलाए कुठा इंसान हज़ारे मान रुडो बेमौत मुआ तोलाए कुठा इंसान हज़ारे मान रुगो बेमौत मरदड़ हिन दुनिया में ए देश हुया नादान हज़ारे मान रुगो जे राह अजल कह वरती आ मौत जो रस्तो जे राह अजल कह वरती आ हिन धुएं कई दी भरती आ ही धरती तो के परती आ मेहमान हज़ारे मान रुगो अख सारी रात न झपकी आ इजायत बबर जो क्यों ये हुस्ना राहु जो जो उमरा समो जो ऐं मुस्तफ़ा हिंगोर जे नवीद जरवार जूं ऐं अमर जलील सूरत जयपाल जूं ऐं गुलजार चांडे जूं ये अखियूं जेके पंहिंजे वतन लाइ जागी हो जागा करे जिदोजहद जा बीच ठप छपी जॾीं जूं अख सारी रात न झपकी आ ऐं शबनम शबनम टपकी आ जीअं उबायतार भेनरूं नसरीन ऐं बसरा अख सारी रात न झपकी आ ऐं शबनम शबनम टपकी आ जे बाख घुरे थी पख तैं ज़िंदान हज़ारे मान रुगो छो चंड असां के रात छरे छो चंड असां के रात छरे ॾे चांडो किए जो ज़हर भरे आ के